बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी नाज़रीन, इन वक्त जी तव्हां ॾिसी रहिया आहियो त असां शाहपुर चाकर में मौजूदु आहियूं। असां सां शाहपुर चाकर म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन जेको आहे गुलमोहन दाहिरी साहब असां सां गॾु मौजूदु आहे ऐं वरी ख़ुशि आहिनि। जेका ॻाल्हि इहा आहे त असां साईं खां पुछूं था त हिते जेको पेवर ब्लॉक जो तमामु बहितरीनु कमु हली रहियो आहे, अचो पुछूं था थी कहिड़ो वार्ड आहे, ब्लॉक छा आहे, वार्ड आहिनि ऐं केतिरे जी आहे स्कीम आहे ऐं इहो कमु अगरि एतिरा साल अॻे न थियो आहे त साईं खां वधीक तफ़सील हिन बारे में पुछूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त साईं हीअ वार्ड नंबर आहे 4, जंहिं वार्ड में मां नुमाइंदगी थियो आहियां, काउंसिल चूंडियो आहियां। हीअ 4 नंबर वार्ड आहे ऐं जेको पेवर ब्लॉक लॻे पियो विलेज करीम बख्श डायरी जी कोठि वञे पियो। हीअ बिल्कुलु उहो बि असांजो रेल विलेज करीम बख्श डायरी, हा विलेज करीम डायरी, ऐं हू वार्ड नंबर 3 में आहे, असां वार्ड नंबर 4 में आहियूं। हीअ चवंदा 0 पॉइंट वार्ड नंबर 4 आहे, अॻे पासे रेल खां परे वार्ड नंबर 3 आहे। ऐं अलहमदिल्ला असांखे हीअ पार्टी ज़िम्मेवारी ॾिनी आहे टाउन शाहपुर चाकर जी। ऐं हाणे वधीक असीं ॾाढ नथा आणूं, पर इंशाअल्लाह ताला वक़्तु ॿुधाईंदो त टाउन शाहपुर चाकर जेतिरो पोयां 50 साल में जेतिरी डेवलप कोन थी ऐं मां करे ॾेखारींदुसि। इहो तव्हां सां वाइदो आहे ऐं बिल्कुलु हर घिटी 4 साल सां हर घिटी पेवर ब्लॉक सां पकी करे छॾींदासीं। हीअं असांखे नवीद साहब जो 7 करोड़ ॾिना आहिनि, आज़ीज़ दामरा बि असांखे 10 करोड़ ॾिना आहिनि। वॾा मेन रस्ता असां हुननि में कढी वेंदासीं। बाक़ी टाउन जे बजट में इंशाअल्लाह ताला हर साल असां 5 करोड़ NIT ज़रूरु कराईंदासीं टाउन जे बजट में। अच्छा, माण्हुनि जी ॿी जेका असां डिमांड बि आहिनि त काफ़ी तव्हांजा ॿिया इलाइक़ा बि जेके आहिनि से उहे हेठां ई आहिनि, जंहिंमें पाणी वग़ैरह बारिशूं वग़ैरह बीहे बि थो, त उन जे लाइ बि न इंशाअल्लाह असांजे 6 वार्ड आहिनि टाउन जा, 2 वार्ड आहिनि बैराड़ी जा, वार्ड नंबर 1 वार्ड नंबर 2 हीअ आहिनि बैराड़ी में, हिकिड़ी अहमदाबाद बि शाहपुर तेज आहे। उन्हनि खे बि असां इंशाअल्लाह हिननि सां गॾु ई बराबरि जो शेयर ॾींदासीं। जेतिरो शेयर टाउन खे ॾींदासीं ओतिरो ई बराबरि बैराड़ी वार्ड खे ॾींदासीं। हुननि जी जेका हूंदी कंप्लेंट असां दूरि कंदासीं। अच्छा, हीअ जेको हीअ रोड पेवर ब्लॉक हिन त ठाहे रहिया आहियो, हीअ वार्ड 4 ॿुधायो पिया, उहो 3 पोइ ते आहे, हीअ 3 ताईं कंप्लीट थींदो? न इंशाअल्लाह फ़िलहाल असांखे हिन में 30 लख मिलिया आहिनि, पर हीअ स्कीम असांखे ॾिनी आहे अली हसन हिंगोर जे। अञा टाउन जे असां टेंडर न कया आहिनि। टाउन तरफ़ां न हीअ अली हसन हिंगोर जे साहब ॾिना आहिनि, उन ज़िले चेयरमैन तरफ़ आहे, ज़िले चेयरमैन तरफ़ आहे, हुन कमु हले पियो। सो पिया ADB मां ज़िले गवर्नमेंट काउंसिल मां न ADB जी स्कीम ADB पर ॾिनी असांखे अली हसन हिंगोर जे साहब। मां तनज़ीम जनरल सेक्रेटरी आहे, उन हवाले सां मूंखे मिली हीअ पहिरीं। हा, माना तव्हांखे इहो तोहफ़ो तव्हांखे ॾिनो वियो त तव्हां पंहिंजे आवाम जी ख़िदमत करे सघो। जी नाज़रीन, तव्हांजी त ॻाल्हि ॿुधो त चेयरमैन जेको आहे असां सां गॾु गुलमोहन दाहिरी साहब मौजूदु आहे, त उन चवणु आहे त हीअ स्कीम जेका असांखे मिली आहे ज़िले चेयरमैन अली हसन हिंगोर जे पारां सां बि ADB स्कीम, उन्हनि वटि पंहिंजी फंडिंग बि अञा कान्हे। ऐं नवीद दाहिरी साहब बि जेके आहिनि से हुननि बि जेका हुनजी जेका 7 करोड़ ॾिना आहिनि, ऐं आज़ीज़ दामरा साहब बि 10 करोड़ उन बि ॾिना आहिनि। ऐं इंशाअल्लाह ताला हिन जो चवणु आहे त जेके 50 साल में जेके कम शाहपुर में न थी सघिया आहिनि, इंशाअल्लाह असां तारीख़ी कमु करे ॾेखारींदासीं अमली तौर ते। जी